ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 152 किस्त में छा थियण वारो आहे। रब ने मीरात मिली चुका आहिनि पर छा ओठे खे रईस गफ़ार ख़ान पंहिंजी कैद मां आज़ाद करे छॾींदो या ओठे मथां अञा बि तशद्दुद कंदो या वरी उनखे मौत जी निंड सुमारे छॾींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ॿिए तरफ़ ख़ैरू सां भाऊ वारा ईअं अची मिलनि था ॼण त भाऊ वारनि जी को मास्तर जी ज़मीन पंहिंजी मिल्कियत थी हुजे। ग़ुलाम जहिड़ो दलाल किरदार बि नेक ऐं साध बणिजी चुको आहे। साफ़ ऐं शफ़ाफ़ इज़त वारो ग़ुलाम बणिजी चुको आहे। पर ग़ुलाम जा जेके गुनाह हुया जेके हुन पंहिंजी ज़िंदगी में ॾोह कया आहिनि, सभ खां पहिरियां त हुन पंहिंजी माउ खे मारियो, वरी पीउ खे मारियो, हुन खां अलावा पंहिंजी मीरा मासूम भेण जी ज़िंदगी बर्बाद कई। छा हुन जो हिसाब कुझु बि कोन थींदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठे बि तमामु घणियूं ग़लतियूं ऐं तमामु घणा गुनाह कया, पर जेतिरा गुनाह रईस गफ़ार ख़ान जे कमीने भाउ कमाल ख़ान कया ऐं चालियूं हलायूं, ओठे जी भेण कुलसूम जी ज़िंदगी बर्बाद कई, शानी जी ज़िंदगी बर्बाद कई, मीरा जी लज लुटण जी कोशिश कई, पर छा कमाल ख़ान सां बि नूर ज़हूर राइटर ज़हर ज़िंदगी ड्रामो लिखण वारो कुझु एंड आख़िर में सुठो ॾेखारींदो या उनखे इबरतनाक सज़ा मिलंदी? ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी टीवी खे ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।